ये तेरे बंदों को खबर कहाँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बादशाह आए खुश आयो। डॉक्टर साहब कहिड़ा हालत आहे पुछो। मूंसां त ॾींहुं राति इहा ई तड़प आहे त आसमा जी सिहत कॾहिं ठीकु थींदी। दोस्त तू फिक्र न कर, तू पालणा हार ते भरोसो रख, जेको कंदो उहो ई कंदो। यार मां तुंहिंजी कैफ़ियत खे सम्झी सघां थो, पर मां तोखे हिकु सलाह ज़रूरु ॾींदुसि त दवा खां वधीक दुआ कमु अची सघे थी। दोस्त मुंहिंजी दुआ सिर्फ़ु इहा ई आहे त आसमा जो साथ मूंसां हमेशह हमेशह गॾु हुजे। ख़ुदा हुनखे सिहत ॾे। बसि अल्लाह बहितर कंदो। दवा बि हले थी, मन तुंहिंजी दुआ अघामजी पवे। आसमा आसमा रोए पई? छो मां छो रोंदसि? मूंखे चरियो पई सम्झे? छो? मां तोसां मोहबत कंदो आहियां ऐं हर आशिक़ पंहिंजे महबूब खे चङे नमूने सुञाणींदो आहे। मां सम्झां थी त तूं पाण खां वधीक मूंखे सुञाणींदो आहीं, पर मां छा कयां? तुंहिंजी जुदाई जे ख़ौफ़ मुंहिंजी अखियुनि में लुड़का आणे छॾिया। सच पुछे त हिन जुदाई जी उॾही मुंहिंजे अंदर खे कोरे रही आहे, पर मुंहिंजे साह जे हर तंद मां ख़ुदा खां इहा ई दुआ आहे त तुंहिंजी ज़िंदगी, तुंहिंजो साथ ऐं तुंहिंजी ही मोहब्बत। आसमा वरी हल त हलूं प्यार जे दरबार ते। ख़ुदा असांजी ज़रूरु दुआ क़बूल कंदो। हा, असां सच जी दुआ कयूं, ख़ुदा पंहिंजे प्यारनि जे वास्ते असांजी दुआ ज़रूरु क़बूल कंदो। मुझी दुआ, मुझी दुआ। ख़ुदा उहा जी ज़रूरु ॿुधंदो, छो त उनखे पंहिंजे बंदनि सां प्यार आहे। ओलिया अल्लाह जे दरवाज़े तां कोई बि ख़ाली नाहे मोटी। अल्लाह पंहिंजे प्यारनि जी दुआ कॾहिं बि ख़ाली नाहे मोटाईंदो। बाबा तव्हां केरु आहियो? मूं त तव्हांखे हिते पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। मां बि न मुर्शिद सैयद हाजी शाह इस्माइल जो मुरीद आहियां। जॾहिं बि घुर थींदी आहे मां ज़ियारत करण लाइ हलियो ईंदो आहियां। केरु मूंखे ॾिसे थो, केरु मूंखे नथो ॾिसे। बाबा छा असांजी उमेदूं पूरी थींदी? बाबा जिथे ईमान हूंदो आहे उते शक जी गुंजाइश नाहे हूंदी। ख़ैर ख़ुदा तव्हांजी ॿुधी आहे ऐं ख़ुदा क़बूल कंदो। असां बि दुआ कयूं था ऐं तव्हां बि पंहिंजी दुआ अल्लाह साईं पंहिंजे मोमिननि जी ज़रूरु ॿुधंदो आहे। साईं तव्हांजे लफ़्ज़नि असांजी दिलनि खे अञा घणो यकीन ॾियाराए छॾियो आहे। ख़ुदा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी बि ॿुधी हुई, वाह मां गुल करे छॾिया हुआ। ख़ुदा हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी बि मच्छीअ पेट मां ॿुधी हुई। ख़ैर ख़ुदा सभ जी ॿुधो। उनजे आॾो का बि शइ नामुमकिन न आहे। जेको चवंदो सो थी वेंदो। साईं तुंहिंजी हिन ॻाल्हियुनि
मुंहिंजे उमेदुनि जे ॾींहं खे अञा घणो रोशन करे छॾियो आहे। आऊं तोखे वरी बि चवंदुमि त तूं बि वञी दुआ ऐं असां बि दुआ कयूं था। अल्लाह हर मोमिन जी ॿुधंदो ऐं ख़ुदा बेड़ा पार। मुझी दुआ, मुझी दुआ, मुझी दुआ, मुझी दुआ। हू केरु है जंहिं हेॾा यकीनी जुमला ॻाल्हाया? किथे इहो मुंहिंजो वहम त नाहे? या ख़ुदा जे वलीअल्लाह ते शक थो करे? मूं ईअं किथे चयो? पोइ इहो दिल में इहो छा पियो सोचे? किथे इहो मुंहिंजो वहम त न हो? मुंहिंजो पंहिंजे अलाह ते ऐं हुन जे प्यारनि ते यकीन बि आहे, ते ईमान बि आहे। हीअ त बसि दिलि जा विसविसा आहे। मां सम्झां थो त इंसानु विसविसनि जो पुतलो आहे, पर तूं उहो कर जेको हुन वलीअल्लाह तोखे चयो आहे। खुदा के घर देर आहे पर अंधेर न आहे। मुंहिंजी उमेदुनि जी बि चंड भड़की हाणे बबड़ थी चुकी आहे। मुंहिंजी बि कैफ़ियत ई थी चुकी आहे। ख़ुदा असांजी ज़रूरु ॿुधंदो ऐं असांजी अंगण ते ख़ुशी जी बरसात वसंदी। अलाह बि ईअं कंदो। अलाह से असांखे ख़ुशियुनि जा ख़ज़ाना क़रीब करे ॾींदो ऐं ग़म असांजा हमेशह असां खां परे करे छॾींदो। ख़ुशियूं असांजी क़रीब हूंदियूं। आमीन सुम आमीन। आसमा ख़ुदा असांजी ॿुधी आहे। मां नमाज़ पढ़ी रोटी थो अचां। हा तव्हां भले वञो। तमाम सही थी महसूस कयो। मुझे दिमाग की हेड़ाई ऐं मुझे लिंग जी साणाई अगे खां मूंखे लगे तो त खत्म थी वई आहे। मां पाण खे ख़ुशि थी सम्झां। मूंखे लगे थो त मुंहिंजे अलाह साईं
मुंहिंजी दुआ अघामी छॾी मां तुंहिंजो ब्लड टेस्ट कराईंदुसि जीअं मूंखे पूरी ख़बर पइजी वञे त तोखे कुझु बि न आहे फवाद मुबारक हो जाई तुझी दुआ अगाम जी वई आसमा बिल्कुल ठीक है आसमा तुंहिंजो ब्लड टेस्ट बिल्कुलु सही आयो आहे मुंहिंजी दुआ ख़ुदा जे घर घामजी वई तूं बिल्कुलु ठीकु आहीं तूं बिल्कुलु ठीकु आहीं आसमा मुझी दुआ 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 मुझी